अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों हिन वीडियो में कुछ दिलचस्प वीडियोज़ आहिनि। असांजी कोशिश आहे मालूमात सां गॾु तव्हांजो मूड बि फ्रेश कंदा हलूं। वीडियो इंटरेस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तों असां वटि ज़मींदार कपह जी चूंडी कराइण लाइ मज़दूरनि लाइ परेशान हूंदा आहिनि। ॾिसो तरक़ी याफ़्ता मुल्कनि में कीअं मशीनूं चूंडी करनि पियूं। दोस्तों को शख़्स जॾहिं कंहिं खां नज़रअंदाज़ थींदो आहे केतिरो ॾुखु थींदो आहे। हिन शख़्स खे ॾिसो, हिन जी दोस्त जी बर्थडे ते केक कटण वक़्तु हिन खे नज़रअंदाज़ कयो वियो। हिन जे चहिरे तां दर्द ज़ाहिर पियो थिए। दोस्तों तव्हां फेसबुक ते या व्हाट्सएप ते शक्लुनि वारा इमोजी मुंझंदा रहंदा आहियो। हीअ इमोजी ॾिसो केतिरा क्यूट आहिनि, जेके स्प्रिंग जा ठहियल आहिनि पर डांस कंदा आहिनि। हीअ इमोजी तव्हांखे दराज़ तां मिली वेंदा। हिन हिक इमोजी जी क़ीमत 100 रुपए खां वठी 150 रुपए ताईं आहे। चाइना वारनि असांखे मोटरसाइकिल सिर्फ़ु 2 माण्हुनि लाइ ॾिनो हुयो। असां पाकिस्तानियुनि मोटरसाइकिलनि ते खटूं विछाए छॾियूं आहिनि। असां वटि नलको गेड़े गेड़े माण्हुनि जी ॼड़ निकिरी वेंदी आहे। अंग्रेज़नि जो नलको ॾिसो गेड़ण में केतिरो आसान आहे। पर कॾहिं कॾहिं कंहिं नलके खे असां ते बि तरस अची वेंदो आहे। हीउ नलको ॾिसो कीअं पंहिंजो पाण पाणी पियो ॾिए। हिन कुते खे ॾिसो कीअं नाजाइज़ ऐं बग़ैर किराए रक्शे ते पियो सफ़र करे। तव्हां इंसाननि खे ड्रामे कंदे ॾिठो हूंदो, पर हिन कुते खे ॾिसो कीअं चेल भगल जो ड्रामो पियो करे, जीअं इंसाननि खे हिन ते तरस अचे। कावड़ त कावड़ हूंदी आहे, पर हिन मशीन वारे खे ॾिसो कावड़ में हमराह जी गाॾी सां कहिड़ो हशर कयईं। दोस्तों ही मोटर ॾिसो केतिरो अजीब ऐं मुनफरिद आहे। चवंदा आहिनि वर्क स्मार्ट नॉट हार्ड, मतिलबु कम में चलाकी घणी कयो, महिनत घटि कयो, जीअं टाइम बि बची वञे ऐं कम बि सुठे नमूने थी वञे। दोस्तों तव्हां टिकटॉक ते सोशल मीडिया ते ही आवाज़ ज़रूरु ॿुधो हूंदो। इन आवाज़ जी असली वीडियो ही आहे।
जॾहिं नओं फ़ोन वठी अचो पहिरियां सही सलामत फ़ोन खे डॿे मां कढो। वीडियो भरण या शोखी करण जी पचर छॾियो, न त ही बि हाल थी सघे थो। ॻोठ जे कचे घरनि जी बि पंहिंजी ख़ूबसूरती हूंदी आहे। उम्मीद आहे ही वीडियोस तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। असांजी कोशिश आहे मालूमात सां गॾु तव्हांजो मूड बि फ्रेश कंदा हलूं ऐं मालूमात बि ॾींदा हलूं। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।